अंदर जे इंसान जी तसली तमाम घणी ज़रूरी आहे। जॾहिं तव्हांजो अंदर जो इंसान तसली में हूंदो आहे, तव्हांजे अंदर जो इंसान मुतमइन हूंदो आहे तव्हां मां, तॾहिं तव्हांजी ज़िंदगी बहितर गुज़रण में आसानी पैदा थींदी आहे। नेकियुनि जा हज़ारे क़िस्म थींदा आहिनि। तव्हां नेकी करणु शुरू कयो। तव्हांजे अंदर जेकॾहिं को इल्मु आहे तव्हां उन खे विरहणु शुरू कयो। दोस्तो, मुतमइन थी करे मरणु इन खे ज़िंदगी चवंदा आहिनि। मुतमइन थी करे जीअण खे बि ज़िंदगी चवंदा आहिनि। रहीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लमु तस्लीमात। मां आहियां सैयद अली वकार, तव्हांजी ख़िदमत में अॼु हिकु नई मोटिवेशनल वीडियो सां गॾु। अॼु जा कुझु चंद पॉइंट्स पंहिंजी ज़िंदगी में ज़रूरु इस्तेमालु कजो। इहे चंद पॉइंट्स तव्हांजी ज़िंदगी खे इंशाअल्लाह काफ़ी सारो बहितर बणाईंदा। अंदर जे इंसान जी तसली तमामु घणी ज़रूरी आहे। जॾहिं तव्हांजो अंदर जो इंसान तसली में हूंदो आहे, तव्हांजे अंदर जो इंसान मुतमइन हूंदो आहे तव्हां मां, तॾहिं तव्हांजी ज़िंदगी बहितर गुज़रण में आसानी पैदा थींदी आहे। अगरि तव्हां चाहियो था तव्हांजी ज़िंदगी बहितर गुज़रे, तव्हां पंहिंजे अंदर जे इंसान खे मुतमइन कंदा अचो, इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत ऐं रंगीन खां रंगीन गुज़रंदी। जॾहिं तव्हां पंहिंजे अंदर जे इंसान खे राज़ी था कयो, अंदर जो इंसान कीअं राज़ी थींदो आहे? जॾहिं तव्हां कोई बि कमु था कयो रोज़मर्रा जी ज़िंदगी में, तव्हां कंहिंसां चीटिंग करे था वठो, तव्हां त राज़ी थी वेंदो त मां हिन मां कुझु हज़ार, कुझु चंद रुपया, कुझु चंद टका कढी चुको आहियां, पर तव्हांजे अंदर जो जेको इंसान आहे उहो कॾहिं बि मुतमइन कोन थींदो। तव्हांजे अंदर ते जेको बोझ हूंदो उहो खणी तव्हां पूरी ज़िंदगी बीमार थी गुज़ारींदो, ब्लड शुगर थी वेंदी, ब्लड प्रेशर थी वेंदी, तव्हांजी ज़िंदगी सुकून जी कोन गुज़रंदी। हा, तव्हांजी ज़िंदगी सुकून जी तॾहिं गुज़रंदी तव्हांजे अंदर जो इंसान मुतमइन हुजे। भले दुनिया तव्हांखे कुझु बि चवे, ॿाहिरि तव्हां कीअं बि गुज़ारियो, मगर तव्हांजो अंदर जो इंसान जेतिरे ताईं मुतमइन नथो थिए, तव्हांजी ज़िंदगी कॾहिं बि ख़ूबसूरत नथी गुज़री सघे। लिहाज़ा अंदर जे इंसान खे कीअं राज़ी कजे? तव्हां पंहिंजे अंदर जे इंसान खे राज़ी करण जे लाइ अल्लाह लोग कमु करणु शुरू कयो। उहे कीअं थींदा आहिनि? नेकियुनि जा हज़ारे क़िस्म थींदा आहिनि। तव्हां नेकी करणु शुरू कयो। तव्हांजे अंदर जेकॾहिं को इल्मु आहे तव्हां उन खे विरहणु शुरू कयो। जॾहिं तव्हां इल्म खे विरहाईंदा आहियो त उहो खुटंदो न आहे, अञा ई वधंदो आहे। तव्हांजे अंदर जो इल्मु वधंदो वेंदो आहे ऐं उहो दुनिया ताईं पहुचंदो आहे। तव्हांजे मरण खां पोइ बि उहो तव्हांजो नालो बाक़ी रहंदो आहे। इंसान जो वजूद त ख़तमु थी वेंदो आहे, इंसान जो नालो कॾहिं बि ख़तमु कोन थींदो आहे। उहो छाजे करे? जो इंसान जो जेको इल्मु हूंदो आहे उहो इंसान पंहिंजो इल्मु आहिस्ता आहिस्ता नसिल दर नसिल मुंतकिल कंदो रहंदो आहे। तव्हां माण्हुनि खे एक्स्ट्रा वैल्यू ॾियणु शुरू कयो। जॾहिं तव्हां माण्हुनि खे एक्स्ट्रा वैल्यू ॾियणु शुरू कंदो, तव्हांजो पंहिंजो मन मुतमइन रहंदो, तव्हां पाण खां ख़ुशि रहणु शुरू थी वेंदो। तव्हां माण्हुनि जे अंदरि जॾहिं तव्हां माण्हुनि खे वैल्यू ॾियणु शुरू कंदा आहियो त माण्हुनि जी नज़र में हिकु बहितरीन ऐं नुमाया इंसान तव्हां नज़र अची वेंदा आहियो। दोस्तो, मुतमइन थी करे मरणु इन खे ज़िंदगी चवंदा आहिनि। मुतमइन थी करे जीअण खे बि ज़िंदगी चवंदा आहिनि। भले ई तव्हां मरी था वञो, पर तव्हां मुतमइन थी था मरो त मां हिकु चङो कमु करे हिन दुनिया तां वियो आहियां, मूंखे इहो यकीन आहे त मूं मां अलाह ऐं उन जो रसूल राज़ी आहे ऐं मां हिकु भलो कमु करे हिन दुनिया तां रुख़सत थियो आहियां, त इन मां तव्हांजो मन बि मुतमइन आहे, तव्हां जीअरे बि पाण मां राज़ी आहियो ऐं मरण खां पोइ बि पाण मां राज़ी रहंदा आहियो। तव्हांजी ज़िंदगी बहितरीन तॾहिं आहे जॾहिं तव्हांजी ज़िंदगी कंहिं ॿिए जे कमु अचे, न कि तव्हांजे पंहिंजे कमु अचे। हा, मुफ़ाद ऐं कुझु घर जा मुफ़ाद हुजणु लाज़मी आहिनि, पर तव्हांजी ज़िंदगी जो असल मक़सदु आहे कंहिं ॿिए जे कमु अचणु। ऐं दोस्तो, मज़ो त तॾहिं आहे जॾहिं तव्हां मां माण्हू फ़ाइदो वठनि, न कि तव्हां पाण मां फ़ाइदो वठो। जॾहिं तव्हांजे इल्म मां, जॾहिं तव्हांजे पैसे मां, जॾहिं तव्हांजे ख़ुददारी मां जा माण्हू फ़ाइदो वठंदा आहिनि, जॾहिं तव्हां कामयाबु थींदा आहियो त तव्हांजी कामयाबी मां को ॿियो फ़ाइदो वठे, उन खे ई कामयाबी चइबो आहे। न कि तव्हां कामयाबु थी करे न पंहिंजे वालिदैन खे फ़ाइदो ॾियो, न पंहिंजे भाउ खे फ़ाइदो ॾियो, न पंहिंजी भेण खे फ़ाइदो ॾियो, न पंहिंजी फैमिली खे फ़ाइदो ॾियो, न ई कंहिं पाड़े वारे खे फ़ाइदो ॾियो, त इहा तव्हांजी कामयाबी हरगिज़ न आहे। तव्हांजी कामयाबी तॾहिं आहे जॾहिं तव्हांजी कामयाबीअ मां तव्हांजो मुआशिरो राज़ी हुजे, तव्हांजी फैमिली राज़ी हुजे, तव्हांजा घर जा भाती राज़ी हुजनि, तव्हांजा पाड़ेसरी राज़ी हुजनि। इहा दरअसल तव्हांजी कामयाबी आहे। दोस्तो, तव्हां हिकिड़ो तजुर्बो ज़रूरु करे ॾिसजो। जॾहिं तव्हां मां को बि ॿियो फ़ाइदो वठंदो आहे त उन जो सुकून सभ खां पहिरियों तव्हां महसूसु कंदा आहियो। लिहाज़ा अॼु ई पाण सां वाइदो कयो त तव्हांजे वजूद मां, तव्हां मां ॿिया इंसान फ़ाइदो वठंदा। हूअं बि लतीफ़ सरकार काफ़ी अहिड़ा अशाइर चया आहिनि जेके इंसान जी ज़िंदगी खे सुधारो ॾेई सघनि था, पर तव्हां शाह जो रिसालो लाज़मी पढ़जो। इहो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे रिकमेंडेशन आहे। अॼु खां वठी इहो तयन करे छॾियो, अॼु खां वठी पाण सां इहो वाइदो करे छॾियो त तव्हांजी ज़िंदगी मां माण्हू फ़ाइदो वठंदा,
तहां माण्हुनि जी ज़िंदगी में वैल्यू ऐड कंदव, उहा वैल्यू चाहे इल्म जी सूरत में हुजे, चाहे उहा मुआशी हवाले सां हुजे, चाहे कंहिंजी फिज़िकली तहां वञी मदद कयो था, पर मदद इंसाननि जी लाज़मी करणी आहे। तहां ॾिसो, जॾहिं तहां कंहिंजी मदद कयो था, ख़ुदा बहितर तो ॼाणे उन जो सुकून तहांखे लख रुपए में भी कोन मिलंदो। जॾहिं तहां कंहिंजी मदद कयो था, उन जो सुकून तहां फील करे सघो था त केतिरो सुकून इंसान खे मिले थो कि जेको तहांजे अंदरि आहे उहो विरहणु शुरू कयो, चाहे इल्मु हुजे, चाहे पैसो हुजे। तहां जॾहिं पंहिंजे पैसे मां भी हिस्सो कढंदा आहियो, कंहिं ग़रीब जो हिस्सो कढंदा आहियो, अगरि तहां पंहिंजे इल्म मां हिस्सो कढंदव, अगरि तहां पंहिंजे कंहिं फिज़िकली वञी कंहिंजी मदद कंदो, त ख़ुदा तहां सां राज़ी थींदो। ऐं उन खां बाद वॾी ॻाल्हि त इहा आहे, तहां पाण खां पाण ख़ुशि थींदो, तहां पाण सां पाण राज़ी थींदो। तहां इहो अॼु मुंहिंजो चयो वठी इहो तजुर्बो करे ॾिसो दोस्तो, तहां तमामु घणी ज़िंदगी जो सुकून हासिल करे सघो था। हूअं बि कंहिं शाइर चयो आहे दोस्तो, 4 दिन की चांदनी है फिर अंधेरी रात तो आनी ही है। अगरि तहांखे इन कोल खे सम्झण जी ज़रूरत आहे त हिननि चंद पॉइंट्स खे पंहिंजी ज़िंदगी जो हिस्सो बणायो। अगरि अॼु जूं चंद ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि आयूं आहिनि त असांजे चैनल जो हिस्सो बणिजण जे लाइ, असांजी फैमिली जो हिस्सो बणिजण जे लाइ असांजे हिन नई चैनल खे सब्सक्राइब कयो। सिंध जो पहिरियों ऐं वॾो मोटिवेशनल चैनल थियण वारो आहे। इंशाअल्लाह ही तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु मटाईंदो। तव्हांखे अगरि अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ वक़्तु मिले त हिन चैनल खे ज़रूरु विज़िट कंदा कयो। ऐं अगरि चाहियो था मुस्तक़बिल में तव्हांखे अहिड़ियूं वीडियोज़ मिलंदियूं रहनि त सब्सक्राइब करे बेल आइकॉन खे लाज़मी प्रेस कजो। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियोज़ बहितर खां बहितर बणाइण जी कोशिशि कबी ऐं हिन चैनल जे ज़रिए तव्हांजी ज़िंदगियुनि खे मटाइण जी कोशिशि कबी। दोस्तो, मां आहियां अली वक़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वक़ार ऑफिशियल यूट्यूब चैनल। सो अॼु जी वीडियो एतिरे ताईं। पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखिजो। अल्लाह ऐं मोहम्मद वाले मोहम्मद तव्हांजा हामी नासिर। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।